अजी नाज़रीन असां कंदकोट प्रेस क्लब में मौजूद हूँ जिते शेख बिरादरी ते एहतजाज किया हिननि को पुछा कयूं था छाजे करे एहतजाज करंदा कहिड़े हवाले सां छा चवंदो छो एहतजाज साईं मुंहिंजो नंढो छोकिरो आहे कोर्ट में मुनीर साहब वटि वीचारनि वटि मुंशी आहे जेको आहे सो उहो मंझंदि जो निकिरी आयो कंहिं कम सां जेको आहे सो ओडो SHO ओडो जेको मुंहिंजा गॾ में छोकिरे खे मुंहिंजे खणी करे गुम करे छॾियो अथनि किन कलाकनि खां पोइ कुटे कुटे उनको नाक जो उनको बनायो अथनि तूं मोबाइल खणंदो आहे हे खणंदो आहे फलाणा कंदो आहे असां ग़रीब मिसकीन माण्हू असां किराए जी जॻह ते वेठा आहियूं असां कॾहिं वक़्ती खाऊं था वक़्ती नथा खाऊं गोली है तो ना निंद पान भी न पान निंद को कर सटे छो छोकरी रत वहे थी जो डॉक्टर के नथा ॾेखार ॾियनि सुभाणे मुंहिंजो छोकिरो हेठि मथे छो उनजो सॼो ज़िम्मेवार SHO थाणे जो कंदकोट जो एक सेक्शन जो मुतालबो इहो असांजो जेको कूड़ी जेको आहे सो FIR कटी अथसि उहो ख़तमु कयूं वञे जेको आहे उनजे बावजूदि असांजो हक़ कयो वञे असां नाजायज़ कई अथसि असांजे ज़ैफ़ां खे हुते छोकिरे सां मिलण ज़ैफ़ां सां बस फज़ल थो ॻोल्हायो अथसि शराब पी करे ॻाल्हायो त गारियूं ॾिनी अथसि ॿार सुबुह जो मंझंदि जो खणी करे उठ के अखियूं ॿधी हले काथे खणी करे मार ॾिनी अथऊं कुटियो अथऊं मुंहिंजे ॿार खे कुटे करे ज़ोरी ते तूं मन जेको चई त तूं मन न त गोली हणंदासीं हुन ॿार खे कुटे करे मना कूड़ बदूड़ हणी करे गोली हई अथऊंसि गोली मूंखे हक़ कराए ॾियो कोर्ट वटि बीठल वकील उन वटि बीठल कैमरा में छोकिरो जो हाज़िर थियल आहे तव्हां भले कोर्ट जी CCTV कैमरा तव्हां चेक करे उते मुंशी आहे CCTV कैमरा गोली मार में वॾी कोर्ट आहे भले तव्हां चेक करे सघो उतो निकितो आहे पुलिस जंबे खयो आहे उते असां नाजायज़ी राजा पंप को खणी उते वियो आहे राजा पंप नाजायज़ी नाइंसाफ़ी असां सां SHO करे थो पर पूरे शहर सां नाजायज़ी नाइंसाफ़ी करे थो जोरी बि माण्हू मारे थो हाणे ज़ैफ़ा माण्हू खे वयूं मारियूं मासियूं वयूं मिलण उनखे गारियूं ॾेई नशे में धुत लॻो पिया गारियूं गंद ॾेई करे सभु खे डुकायो अथसि अजी नज़र तव्हां हिन मुताबिक़ एहतजाज कंदड़ जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हिननि चयो त असां जेको शायदि जेको शेख आहे उहो मुनीर जेको वकील बिजराणी वटि जेको आहे मुंशी आहे ऐं हिननि इहो बि मुतालबो कयो आहे तव्हां CCTV जेको कैमरा चेक करायो उहो कोर्ट में हाज़िर हुयो नाजायज़ हाफ़िराई करे हुनखे जेको आहे ॾंग खां माज़ूर कयो आहे हिननि SSP खां मुतालबो कयो आहे त फौरी इंक्वायरी करे SHO खे हटायो वञे जी।